इते बी ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर करालू। दोदापुर खां दोदापुर वेझो दाया ऐं कटोहर बिरादरी में हलंदड़ पुराणे संगावती तकरार जो निबेरो मीर मुख्तियार खान बुलेदी जी सरपंची हेठ ओस्ता मोहम्मद बलोचिस्तान में थी गुज़रियो। धुरिन मथां हिक क़त्ल, 2 ज़ख़्मिन ऐं हिक घर ते हमले जो मजमूई तौर 55 लाख रुपया ॾंड मुक़रर कयो वियो आहे। धुरियूं खीर खंड थी वियूं आहिनि। ॾंड जी रक़म धुरियूं 3 किस्तनि में अदा कंदियूं। ख़बर जे हवाले सां अवां खे वधीक अपडेट कंदालूं। 10 साल अॻु कादिन कटोहर ऐं वाहिद बख्श दायो जे धुरिन में संगावती तकरार तां झेड़ो शुरू थियो हो, जंहिं दौरान दोदापुर शहर में घर ते हमले ऐं फायरिंग में हिक नींगरी मारिजी वई हुई, जॾहिं त हिक नींगरी समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जो रिपोर्टर मुख्तियार दाहानी असां सां लाइन ते मौजूद आहे। मुख्तियार, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। दोदापुर वेझो दाया ऐं कटोहर बिरादरी में सनावती पुराणे हलंदड़ तकरार जे जिरगे बलोचिस्तान में मीर मुख्तियार खान बुलेदी जे सरपंची में थियो, जॾहिं त जिरगे बाद धुरियूं खीर खंड थी वियो। दाया बिरादरी ऐं कटोहर बिरादरी में सनावती तकरार सां हलंदड़ जेड़े जो निबेरो थियो, जेका मजमूई तौर ते 55 लाख रुपया ॾंड विधो हो। धुरियूं खीर खंड थी जेको जिरगे जो ॾंड जी रक़म धुरियूं 3 किस्तनि में अदा कंदा। 10 साल कादन कटोहर ऐं वाहिद बख्श दायो जे धुरिन में सनावत तकरार तां झेड़ो शुरू थियो, जहिड़े दौरान दोदापुर शहर में घर ते हमले ऐं फायरिंग में हिक नींगरी मारिजी वई ऐं हिक ज़ख़्मी थी, जंहिं त नींगरी समेत 2 ज़ख़्मी थी पिया हुआ। मारिजी वियल ऐं ज़ख़्मियुनि जो कटोहर धुर मथां 55 लाख रुपया ॾंड मुक़रर कयो वियो। ॾंड बाद धुरियूं खीर खंड थी वियूं, जॾहिं त ॾंड जी रक़म 3 किस्तनि में कटोहर बिरादरी दाया बिरादरी खे अदा कंदो। जी मुख्तियार, अपडेट करने आवाज़ जी वॾी महिरबानी।